जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जे तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 6 सेप्टेम्बर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी सप्तमी तिथि, वॾी थधिड़ी ऐं कृष्ण जयंती। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ही लापरवाही सां धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। साण ई साण भाग्य बि अॼु हुननि खे साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू न करणो आहे त बहितर रहंदो, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। सफलता बि अॼु हुननि खे प्राप्त थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठा आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे। हुन सां हुननि खे अपमान जो बि सामनो थी थो सघे। हिन करे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाईंदा त बहितर रहंदो। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे या मेंटल स्ट्रेस यानी मानसिक तनाव उत्पन्न थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। पंहिंजा थॉट्स यानी वीचार तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा कार्यस्थल ते हुननि खे योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मन ख़ुशि रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि जाम टाइम खां बीमारी बि सताईंदी हुजे त बीमारियुनि जो बि अॼु नाश थी वेंदो। अॼु कार्यस्थल ते बि ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो, त अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थी तो सघे। हिन करे घर मां निकिरण खां पहिरियों महामृत्युंजय मंत्र या मृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरंदा त बहितर रहंदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे हुननि जे पेट ते हुननि खे ध्यानु ॾियणो आहे, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताए थी सघे। अॼु लिक्विड डाइट फॉलो करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजे कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति साबित थी तो सघे। इच्छाऊं जेकी बि हूंदियूं अॼु पूरी थींदियूं। कोई वॾो कार्य बि सिद्ध थियण जी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अगरि कोई नओं कमु शुरू करणु था चाहियो त अॼु जो ॾींहुं लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे।
धन प्राप्ति जा हुननि खे अॼु सुठा योग बीठा आहिनि, स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, मन ख़ुशि रहंदो, तॾहिं सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। वॾी थधिड़ी, त जीअं कल्ह जे एपिसोड में ॿुधायोसीं, कल्ह रोट पचाया हूंदा सभिनीनि, अॼु जेको आहे उहो थधो ई फॉलो करणो आहे, यानी अॼु गैस ते घर में कुझु बि न पचाइणो आहे ऐं चुल्ह जेका आहे हुनखे अॼु शांति रखणो आहे। चवंदा आहिनि कि हिन सां जुड़ियल जेका पौराणिक कथा आहे उन में हिकिड़े गांव में हिकिड़ो बूढ़ो किसान रहंदो हुयो जेको जाम निर्धन हूंदो हुयो ऐं दरिद्री हूंदो हुयो, पर हर सप्तमी ते शीतला थधो वारींदो हुयो त भाद्रपद कृष्ण पक्ष जी जेका सप्तमी आई त शीतला माता पाण हुन जे दरवाज़े ते हिकिड़े बूढ़े औरत जो रूप धारण करे आई ऐं जॾहिं हुन खां पुछियईं कि भई मूंखे कुझु रोटीअ लाइ खपे, त हिकु ॾींहुं पहिरियों रधियल जेके चांवर ऐं फुल्का हुया हुन खणी करे शीतला माता खे ॾिना अथई। शीतला माता पाण उहे चांवर ऐं फुल्का ग्रहण कया आहिनि ऐं हुनखे आशीर्वाद ॾेई वई आहे कि अॼु जेको तूं मूंखे खारायो आहे, जेको बि माण्हू अॼु जे ॾींहं में हिकु ॾींहुं पहिरियों रधियल रोटी खाईंदो हुन जे घर में कॾहिं बि महामारी जो वास न हूंदो, बीमारियुनि जो नाश थींदो ऐं सदा ई मुंहिंजी कृपा हुन घर जे मथो रहंदी जेको बि माण्हू अॼु जे ॾींहं में थधो जो पालना कंदो। त सिंधियुनि में त ख़ासि करे कोई दुख या कोई दुविधा ईंदी आहे त माण्हू थधो बासींदा आहिनि, हिकु ॾींहुं पहिरियों ठाहे करे ॿिए ॾींहुं थधो कंदा आहिनि त शीतला माता जो आशीर्वाद सदैव ई हुननि ते बरक़रार रहंदो आहे। त तव्हां सभिनीनि खे थधे जी जाम जाम वाधायूं हुजनि ऐं माता शीतला तव्हांजे मथां ऐं तव्हांजे परिवार वारनि जे मथां सदा कृपा करे, इहा ई मां कामना थो कयां। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रवि कुमार जी जो, जेके भोपाल मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि हुननि जे घर में जाम क्लेश ऐं नकारात्मक ऊर्जा हुननि खे महसूस थी थिए। त रवि कुमार जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे ज़िंदगी भर सुख संपदा जी प्राप्ति थींदी रहंदी। बाक़ी घर सां रिलेटेड जेको सवाल आहे कि नकारात्मक ऊर्जा थी रहे, त साल में हिकु दफ़ो घटि में घटि कोई ना कोई पूजा जो आयोजन कयो, विधिवत ब्राह्मण खे घुराए करे कोई शुभ तिथि ऐं मुहूर्त ॾिसी करे पंहिंजे घर में नवग्रह पूजा थी या सत्यनारायण जी पूजा थी, साण ई साण साल में हिकु दफ़ो हवन करायो त सकारात्मक ऊर्जा जो वास रहंदो ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी रहंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।